Sacho Satram. जंहिं दौर मां पाण सभु गुज़री रहिया आहियूं उनजे लाइ कंहिंखे ॾोह त नथो ॾेई सघिजे, छाकाणि त असांजी बेरहरावी या ग़लति खाधा, ग़लति तरीक़ेकार, ग़लति जीवन शैली या ग़लति ज़िंदगी जो रहान या ग़लति हालत, उहा कॾहिं चिकनगुनिया, कॾहिं एड्स, कॾहिं बर्ड फ्लू, कॾहिं मैड काव जे रूप में ज़ाहिर थींदी रहंदी आहे। ऐं हाणे हक़ीक़त में उनजो ई नतीजो वरी किरोना आयो आहे, छाकाणि त असां पंहिंजी तहज़ीब, पंहिंजे तमदन, पंहिंजे संस्कार, पंहिंजी संस्कृति, पंहिंजी सभ्यता खां कुझु दूर हलिया विया आहियूं। असां पाण न संभाले सघिया आहियूं ऐं हक़ीक़त में उन सॼी सभ्यता ऐं तहज़ीब खे यादि ॾियारण जे लाइ अहिड़ियूं चीज़ूं ईंदियूं रहंदियूं आहिनि। असांजी तहज़ीब हमेशह चङाई, बहितरी, गुण, इख़लाक़, किरदार ऐं इंसानियत सां भरियल रही आहे। इन करे हमेशह असांखे उहो ई सेखारियो वियो आहे। असां ॾिसंदासीं असांजा जेके बि संत, महात्मा, दरवेश, फ़क़ीर, औलिया जेके बि थी गुज़रिया आहिनि, असां सभु उन्हनि जी दिलि सां इज़त कंदा आहियूं। न सिर्फ़ु उन्हनि जी इज़त कंदा आहियूं, उन्हनि जे अॻियां झुकंदा आहियूं, उन्हनि खां आसीस, दुआ या रहमत वठंदा आहियूं, पर उन सां गॾु उन जी चीज़ुनि खे बि ओतिरी इज़त ॾींदा आहियूं। उन जा का चीज़ रखियल, का पहनावो, कोई सोटी, कोई उनजो वचन, कोई संदेश, कोई आदेश, कोई पैगाम, असां उनखे बि चुमंदा आहियूं, उनखे बि इज़त ॾींदा आहियूं, जंहिंजो मक़सदु हूंदो आहे उन चीज़ में बि उनजी रहमत पयल आहे। असांखे हमेशह चङियुनि ॻाल्हियुनि, इख़लाक़ ऐं गुण सेखारिया विया। असां उन्हनि जी दिलि सां इज़त कंदा आहियूं ऐं दिलि जो मक़सदु हूंदो आहे उन मालिक, उन ईश्वर, उन प्रभु, उन ख़ासि ख़ुदा जो घर। तंहिं करे असां सभु उनजी दिलि सां इज़त कंदा आहियूं ऐं दिलि हमेशह असांखे प्यार, मोहबत, चङाई, बहितरी, गुण, इख़लाक़, किरदार सभु उहो कुझु सेखारींदी आहे। पर जॾहिं असां पंहिंजी दिलि खे छॾे करे दिमाग़ खां कमु वठणु शुरू कंदा आहियूं त पोइ दिलि ऐं दिमाग़ ॿई हिकु ॿिए जे उबतर थियणु शुरू थी वेंदा आहिनि। दिमाग़ ऐं दिलि मालिक जे रहण जी जॻह हूंदी आहे जेका सदाई चङाई तरफ़ वठी वेंदी आहे, ऐं जॾहिं दिमाग़ हलाईंदा आहियूं त पोइ दिमाग़ वरी असां कंहिं ॿिए जे लाइ चवंदा आहियूं उन जो घर हूंदो आहे जंहिंखे असां चङो न सम्झंदा आहियूं। ऐं दिमाग़ कोई ग़लति चीज़ न आहे, जेको दिलि चवे उहो दिमाग़ करे, यानी क्रिएशन दिलि जी हुजे ऐं इम्प्लीमेंट दिमाग़ जी, त असां दुनिया खे स्वर्ग या जन्नत बनाए छॾियूं। पर जेकॾहिं असां दिमाग़ जे चवण ते हलूं ऐं दिमाग़ जी क्रिएशन हुजे ऐं दिलि उनखे इम्प्लीमेंट करे, त पोइ दुनिया अंदाज़ या दोज़ख बणिजी वेंदी आहे। तंहिंजे करे अॼु असां सभु दिमाग़ जे पोइ था लॻी पियासीं ऐं दिमाग़ असांखे जेको बि कुझु करायो उहो सभु कुझु उबतो थियणु लॻो, जंहिंजो नतीजो असां अॻे हमेशह चङियुनि चीज़ुनि खे हथ रखी करे दुआ घुरंदा हुयासीं, रहमत घुरंदा हुयासीं, असांजो जीवन सदाई सुहानो रहंदो। पर जॾहिं असां दिमाग़ जे चवण ते उबतो कयोसीं त पोइ उनजो नतीजो
वरी उहो उबतो ई मिलियो जेको कोरोना जे रूम में असांजे साम्हूं आयो आहे। अॼु कोरोना बि ईअं ई आहे जीअं असां उन्हनि पीरनि फ़क़ीरनि अलाह लोकनि संतनि महात्माउनि जी चीज़ुनि खे या उन्हनि खे असां इज़त ॾींदासीं। अॼु असां कोरोना खे हथ लायूं था, दिमाग़ जी क्रिएशन आहे, दिमाग़ जी बेराह रवि आहे, त पोइ उहो बि जेके बचे थो, जेके हथ लॻाए ॾे थो, उहो उबतो थी करे लॻे थो ऐं जानलेवा साबित थिए थो। पर अॼु बि वक़्तु वियो कोन्हे, असांखे पाण संभालणो आहे, पाण संभालणो आहे। इन करे ॾिसंदासीं त असां पंहिंजे हाल खे कीअं बहितर बणायूं। अॼु बि असां पंहिंजो पाण खे बहितर कयूं, सभु कुझु बहितर थी वेंदो। असांजो जीवन न त मुस्तक़बिल सां हूंदो आहे, न माज़ी सां हूंदो आहे, असांजो हाल सां हलंदो आहे। असां ॾिसंदासीं अॻु में कोई माण्हू केतिरो बि ख़राबु हुजे, केतिरो बि ग़लति हुजे, पर जेकॾहिं बाद में चङो थी पवे, कोई कंहिंखां पुछे त फलाणो कीअं आहे, चवंदासीं अॻु में कीअं बि हुयो पर हाणे ॾाढो सुठो आहे, हाणे बहितर आहे। मुंहिंजो पुराणियूं ग़लतियूं ख़तमु थी वेंदियूं। पर जेकॾहिं अॻु में को केतिरो बि चङो हुजे पर पोइ चङो न रहे, त कोई पुछे अदा कीअं आहे, चवंदासीं अॻु में घणो चङो पर हाणे कुझु पाण भुलाए वेठो आहे। तंहिंजे करे अॼु बि वक़्तु वियो कोन्हे, उहो मालिक सदाई पंहिंजी रहमत जा दरवाज़ा खोले रखंदो आहे। असां थोरो पंहिंजो पाण खे बहितर कयूं, जीवन शैली खे संभालियूं, पंहिंजो पाण खे बहितर कयूं, त सभु कुझु बहितर थींदो। ऐं कोरोना बि अहिड़ो आहे जेको असांजी ग़लतियुनि जे करे असां ते अज़ाब बणिजी करे आयो आहे। पर जेकॾहिं पाण खे संभालियूं त वरी सभु कुझु बहितर थींदो। ऐं उनखे संभालण जे लाइ वरी असांखे थोरो जेके स्टेप्स खणणा आहिनि, ऐं ख़ासि करे जेके सिंध गवर्नमेंट उनमें स्टेप्स खणी रही आहे, जेको बि कुझु करे रही आहे, ऐं जेको हाणे ॿियूं गवर्नमेंट्स फेडरल सभु करे रहियूं आहिनि, पर सिंध गवर्नमेंट में ख़ासि मूंखे अहमियत ॾेई रही आहे। ख़ासि करे वज़ीर आला सिंध ॾींहुं राति हिकु करे छॾी आहे। जेको महिनत करे रहिया आहिनि सभु मिली करे, उनजे लाइ त सभिनी जो फर्ज़ु आहे त उनजी पोइवारी करे, पासदारी करे, उन ते अमल कयूं, जीअं असां उनखे बहितर नमूने संभाले ऐं मुंहुं ॾेई सघूं। असांखे वक़्तु आहे, असां यूरोप, अमेरिका, इटली, ईरान ॿियनि खे ॾिसंदासीं, उनखे केतिरी घणी तकलीफ़ पहुती आहे। तकलीफ़ जो कारण उन्हनि ख़्यालु न कयो, पर ॾोहो उन्हनि खे बि नथो ॾेई सघे। उन वक़्तु उन्हनि खे एतिरो पतो बि कोन्हो, उनजो एतिरो उग्रो नतीजो निकिरंदो। पर पाण त मालिक जी रहमत आहे जो असांखे अॻु में पतो पइजी वियो आहे त केतिरो इहो नुक़सानकार, केतिरो तकलीफ़ ॾे आहे। तंहिंजे करे पाण त सेफ्टी स्टेप्स सभु अमल सां वठी सघूं था, ऐं उहे वठणु खपनि। सो जेको बि गवर्नमेंट सलाहूं, हिदायतूं या डायरेक्शन्स ॾेई रही आहे, उन ते बहितर नमूने अमल कयूं। ऐं ख़ासि करे मेडिकल बोर्ड जेको बि एडवाइसिस ॾेई रहियूं आहिनि, असां सभु उन्हनि खे अमल कयूं। जेकॾहिं अमल कंदासीं असांखे बहितर नमूने मुंहुं ॾेई सघंदासीं, बहितर नमूने उनखे हलाए सघंदासीं, पंहिंजे जीवन खे बहितर नमूने करे सघंदासीं। उहे जेको बि कुझु कनि पिया सभु असांजी हिफ़ाज़त जे लाइ, ऐं उनजे लाइ जेके बि गवर्नमेंट, उनजा अमलदार, उनजा कार्यकर्ता, उनजा जेके बि वसाइल आहिनि सभु अची रहिया आहिनि। ऐं ख़ासि करे असांजो जेको बि पैरामेडिकल स्टाफ, डॉक्टर जेके बि आहिनि, या असांजी पाक फौज, पुलिस, रेंजर्स ऐं ॿिया उहे सभु साथी जेके उनखे साथ ॾेई रहिया आहिनि, हक़ीक़त में पंहिंजे लाइ कुझु बि कोन था कनि। उहे त पंहिंजी जान जोखम में विझी करे असांजी हिफ़ाज़त जे लाइ सड़कनि ते, हर जॻह ते, खुले मैदाननि में सभिनी खे मुंहुं ॾियण लाइ, हथ लाहिण जे लाइ, इलाज जे लाइ उहे भेजी रहिया आहिनि। हक़ीक़त में उहे त सभु पंहिंजी जान ते खेॾी रहिया आहिनि। तंहिंजे करे असां बहितर अंदाज़ सां
उन्हनि खे इज़त ॾियूं, उन्हनि जे चवण ते हलूं, उन ते अमल कयूं। जेकॾहिं उहो कंदासीं उहे सभु असांजे लाइ, पंहिंजे लाइ कोन था कनि, असांजे करे ॿाहिरि मैदान ते निकिरी आया आहिनि। तंहिंजे करे असांजो फर्ज़ु आहे त उन्हनि सां बहितर नमूने पेश अचूं, उन्हनि जी हिदायतुनि ते या डायरेक्शन्स ते असां अमल कयूं ऐं पंहिंजो पाण खे थोरो महफ़ूज़ रखूं। जीअं उन्हनि चयो आहे अंदरि रहो, त असां उनखे चङे नमूने इज़त ॾियूं, चङे नमूने हलूं। ॿियनि मुल्कनि में ॾिसंदासीं केतिरी सख़्ती थी रही आहे, पर ही त सभु असांखे वरी वरी रिक्वेस्ट करे रहिया आहिनि, वरी वरी हिदायत करे रहिया आहिनि, सलाह ॾेई रहिया आहिनि, छो त पंहिंजे लाइ न, असांजी हिफ़ाज़त जे लाइ। तंहिंजे करे असां सभु उन्हनि खे बहितर नमूने हलायूं। ऐं जेको वायरस आहे कॾहिं कॾहिं ख़राबियूं में चङाई हूंदी आहे। जीअं असांजो हिकिड़ो मिसाल आहे त जेको शख़्स असां वटि रहंदो हो, सिर्फ़ु रोटी या मानी खाईंदो, रिली कुल्हे ते हूंदी आहे, ताकी रखंदो, कुझु बि कोन्ह, घुमंदो रहंदो। असां बि चवंदा तो छा आहे, कीअं आहे, पोइ बिल्कुलु अंदरि हिकिड़ो हूंदो। कुदरतन हिकिड़े शहर में वियो तूं त सैलाब आयो, ऐं सैलाब जे करे त ऐलान थियो बंद टुटण वारो आहे, इन करे शहर ॿुॾंदो। तंहिंजे करे पंहिंजो पाण खे बचायो निकिरो। त सभु माण्हू परेशान थी विया, कीअं कयूं? कोई सामान खणणु लॻो, कोई ॿारनि खे वठणु लॻो, हिकदमि परेशानी छाइजी वई। हे पंहिंजे खिलंदो खिलंदो रिली कुल्हे ते रखी करे हलणु लॻो। ॿियनि पुछियोसि, यार एतिरी आपदा, एतिरो ॾुख आहे, सो तूं बि ईअं आहे? कॾहिं कॾहिं सुञाई बि कमु ईंदी आहे। तव्हांखे आहे त एतिरो परेशान, मूंखे न आहे तंहिं करे परवाह न आहे। इन करे कॾहिं कॾहिं न हुजण में बहितर लॻंदो। ऐं जेकॾहिं असांखे ॾिसंदासीं त जेको ही आहे करोना, उनमें बि हिकिड़ी ख़राबी आहे, जंहिंखे असां आमतौर ख़राबी चऊं, छाकाणि इहो वायरस तमामु ईगोइस्टिक, अहंकारी या तकबर सां भरियल आहे। ऐं उनजो तकबर एॾी महिल ज़ाहिर आहे त जीअं तकबर, अहंकारी माण्हू ईगोइस्टिक कॾहिं बि कंहिंजे अॻियां वेंदो कोन्हे, चाहींदो आहे त मूं सां अची मिले, मां छो इन सां वञा। त साॻिए नमूने हे बि अहंकारी या तकबर सां भरियल आहे। ही पाण कहिड़े कोन्हे वेंदो, जेको इन जे वेझो वञे उनखे भाकुर पाईंदो आहे, उन सां हथ मिलाईंदो आहे। तंहिंजे करे इहा उनजी ख़ूबी आहे। असांखे खपे उन सां हथ न मिलायूं, उनखां दूर रहूं, अहिड़े खां परे रहण चङो हूंदो आहे। तंहिंजे करे जेको सलाही ॾेई रहिया आहिनि त जंहिंखे इहो हुजे त पोइ उन सां न मिलो, त पोइ असांजी हिकिड़ी सभ्यता आहे, तहज़ीब आहे। असां सभु हथ जोड़े करे, ॿाहूं ॿधी करे हिक ॿिए खे भलीकार या खीकार चवंदा आहियूं। ऐं ॿाहूं ॿधण या हथ जोड़ण कंहिंजे लाइ झुकण कोन्हे, पर ॿाहूं ॿधण ऐं हथ जोड़ण जो मक़सदु हूंदो आहे त असां साम्हूं वारे जी तहे दिल सां या सालिम दिमाग़ सां सवागत या भलीकार चऊं था। ऐं असांखे उहो करणु खपे। असांजी त सभ्यता आहे, असांजी तहज़ीब आहे त असां ॿाहूं ॿधी हिक ॿिए सां मिलूं ऐं हिक ॿिए खां थोरी दूरी अख़्तियार कयूं, जीअं असां हिन वायरस खां थोरो दूर रही सघूं। ऐं ख़ासि करे इन मौक़े ते असांखे इहो यादि रखणु खपे त जेके जेके इन वायरस में मुब्तला आहियूं, असां उन्हनि जे लाइ दुआऊं, अरदास या प्रार्थना ज़रूरु कयूं त मालिक उन्हनि खे सिहत बख़्शे, रहमत बख़्शे, जो हू जल्दी सही थी वञे। ऐं ख़ासि करे असांजे गवर्नमेंट अमलदार या जेके बि आहिनि, पैरामेडिकल स्टाफ, फौज, रेंजर्स, पुलिस या जेके बि कार्यकर्ता या कारकुन, जेके बि कंहिं बि रूम में सफ़ाई वारा, ॿिया उनखे संभालण वारा, सिक्योरिटी वारा, केतिरा ई तरीक़ा हूंदा आहिनि, केतिरा ई माण्हू इन्वॉल्व आहिनि जेके उन्हनि जी हिफ़ाज़त करे रहिया आहिनि या सभु ॿाहिरि बीह करे सभु जो ख़्यालु रखी रहिया आहिनि। असां उन्हनि जे लाइ बि उन मालिक खे दुआ कयूं, अरदास कयूं, प्रार्थना कयूं त उहे सभु ख़ुशि रहनि, खुरम रहनि, बहितर रहनि ऐं उहे सदाई आबाद रहनि, जेके पंहिंजी जान जोखम में विझी करे सभु जॻह साम्हूं बीह करे
उन जी हिफ़ाज़त करे रहिया आहिनि, उन सां बहितर वहिंवार करे रहिया आहिनि, उन जो इलाज करे रहिया आहिनि, उन सां कुझु पहुचाए रहिया आहिनि। सो उन जे लाइ बि ऐं उन मालिक त इहा ई अरदास, इहा ई प्रार्थना, इहा जेका आपदा आई आहे असांखे सूमर ॾे, पंहिंजी रहमत बख़्शे। जे कोरोना जेको आहे उहो करुणा में बदिलजी वञे या रहमत में बदिलजी वञे। करुणा उन ईश्वर मालिक प्रभु जी हूंदी आहे जंहिंखे रहमत चयो वेंदो आहे। करुणा असांजी बेरहारवी आहे, तंहिंजे करे हू असांखे न ॾिसे, पंहिंजी रहमत खे ॾिसे ऐं उन कोरोना खे पंहिंजी करुणा या रहमत में बदिलाए, जो शाम थिए, सुकून में थिए ऐं पूरे संसार में वरी प्यार भरियो सुहानो माहौल पैदा थिए ऐं संसार ऐं सॼी सृष्टि वरी जेका आहे ख़ुशी सां, प्यार सां, मोहबत सां भरिजी करे वरी भरिजी उथे ऐं वरी उहे तरक़ी जूं राहूं खुली पवनि, वरी संसार सॼो समाज थी करे खुली पवे ऐं असांखे बहितर नमूने अॻिते हली सघूं। सो उन सभिनी जे लाइ इहा ई अरदास त सभु कुझु बहितर थिए ऐं पंहिंजे लाइ, छाकाणि असांजी जेका बि सभीता आहे उहा सभिनी जे लाइ दुआ घुरंदी हूंदी आहे। जीअं शाह साहिबु चयो आहे, साईं सदाई करी मथे सिंध सुखार, दोस्त मिठा दिलदार, आलम सबाबाद करी। त असां सां गॾु सॼे संसार खे बहितर करे, तंहिंजे करे उन मालिक दरिया ई अरदास त असांजी पूरे मुल्क सां गॾु सॼे संसार, अक़वाम आलम, पूरी सृष्टि ऐं पूरे जहान खे सदाई उनजी रहमत वसंदी रहे, जिते हर हिकु सदाई ख़ुशमक़दम रहे ऐं हर जीव ऐं जानदार सदाई महकंदो ऐं ख़ुशि रहे। सो इन प्यार भरे मौक़े ते जेके जेके भाउर भेनर इनमें साथ थी रहे, उन्हनि सभिनी लाइ दुआऊं ऐं उन मालिक दरिया ई अरदास त संसार सदाई सबाजो रहे, सचो सतराम, सचो सतराम।